को बीहे थो आज़ादु त उनखे आज़ादु बीहण जो हक़ु आहे ऐं जॾहिं आज़ादु बीहंदो त लाज़मी पीपल असां काफ़ी कुझु कमु कयो आहे तव्हां शहर में कंडियारे में घुमिया हूंदव ॾिठो हूंदो मेरापुर मूं वटि ई मेरापुर जो कमु तव्हां ॾिठो हूंदो असां जेके मेरापुर खां परियां हिन खां सुई गैस हिन खां बाग बचरा खां वठी मेरापुर हलाणी ताईं रोड मंज़ूरु करायो आहे जेको VIP तरीक़े सां ठहे पियो हलाणी खां वठी मबदरे ताईं रोड नए सिरे सां मंज़ूरु करायो आहे जंहिंजो कमु हले पियो तव्हांजे हितां खां वठी कुंजारे खां वठी सॼी हिन बंद सां जेको कमु आहे हिन बखरीअ ताईं तक़रीबन रोड ठहिया पिया आहिनि काफ़ी जेको आहे इंटीरियर में जेको आहे अंदरि रोड ठहिया पिया आहिनि हर मबदरे खां वठी जेको आहे सो कंजारे ताईं उनजो कमु काफ़ी थी वियो आहे कुझु हले पियो ऐं काफ़ी ॻोठ जेके आहिनि से के बिजली आहे न अथऊं उहे बि इनशाला थी वेंदा ऐं शहर में कमु आहे कुझु टाउन कुझु गवर्नमेंट जे तरफ़ां सभु तक़रीबन रोड गिटियूं इनशाला हिते बि ठही वेंदियूं असां खानवाण खे सोलर सिस्टम ॾिनो खानवाण खे असां ड्रेनेज स्कीम जेका उन ईंदी उतां गवर्नमेंट खां सिंध गवर्नमेंट खां उनखे कराए ॾिनी आहे ॿिया बि जेके काफ़ी ॻोठ आहिनि जिन खे जेको आहे सो कम्यूनिटी डेवलपमेंट मां पैसा गवर्नमेंट उन्हनि खे ॾिना आहिनि जिन वटि काफ़ी तइदाद में कमु थिए पियो बाक़ी जंहिंखे को न मानू वारी बात आहे उहो हुननि जो पाणी सॼे सिंध में न आहे असांजे टाइम में शाखूं सभु उन्हनि जी टेल वहे पई अॼु जॾहिं सिंध में न आहे त उनखे त लाज़मी उनजो फेडरल गवर्नमेंट ई जवाबु ॾेई सघे थी न जॾहिं पाणी दरिया में न आहे त लाज़मी शाख में न ईंदो उन करे जेको आहे हिन वक़्तु सॼे सिंध में खोट आहे बाक़ी अॻे जेके बि 4 साल असांखे गुज़रिया आहिनि तव्हां भली वञी टेलूं तव्हां पुछा कयो फुल जेको आहे पाणी मिलियो आहे असां मैसेज इहो ॾींदासीं त माण्हू वोट पंहिंजो सोचे सम्झे इस्तेमालु कनि ऐं सही पार्टीअ खे ॾियनि पाकिस्तान पीपल्स पार्टी फेडरल गवर्नमेंट जी फेडरेशन जी पार्टी आहे उहा ई हितां जे माण्हुनि खे मसाइलनि जो हल करे सघे थी वोट जेके आहिनि लाज़मी हितां जा माण्हू हर टाइम ते पीपल्स पार्टी सां आयो अथनि पीपल्स पार्टी बि हितां जे माण्हुनि खे वोट ॾिनी आहे जेके अॻियां दोस्त चवनि था त असां हेतिरा हेतिरा कमुकार कराया उन्हनि जा साम्हूं आहिनि तव्हां ॿाहिरियां त आहियो कोन हितां नौशहरे ज़िले जा आहियो जेतिरो हिन वक़्तु कमु थियो आहे ओतिरो मां अॻे कॾहिं कोन थियो मसाइलो आहे वापडा जो असांजो उन ते एहतजाज आहे उहो माण्हुनि खे उनजी सख़्तु तंगी आहे जंहिंजे करे हिकिड़ी लोड शेडिंग आहे ॿियो पुराणो सिस्टम थी वियो आहे ट्रांसफार्म पुराणा आहिनि ऐं थोरा आहिनि तारूं कंडक्टर पुराणा आहिनि जंहिंजे करे माण्हुनि खे सख़्तु तकलीफ़ आहे उन करे असां फेडरल गवर्नमेंट ते हर टाइम ते रेज़ोल्यूशन कढिया आहिनि सिंध असेंबली कढिया आहिनि सिंध असेंबली पास कया आहिनि असां सभिनी एहतजाज कयो आहे पर उन मुस्तक़बिल कुझु बि न आहे न उहे ई माण्हू GD में आहिनि जेके अॻु में काफ लीग में आहे उहे वरी उहे ई माण्हू आहिनि जेके नून लीग में आहे नून लीग जे पोयां आहे हाणे वरी GD जो ॿियो शेप ठाहियो अथनि बाक़ी पाकिस्तान पीपल्स पार्टी खे कुझु कोन्हे